परवूर उन शइ जी थींदी आहे रिज़ल्ट वठण जे लाइ। हाणे ही कंहिंजी रिज़ल्ट थी वठिजे कापड़ियुनि जी। कयम कापड़ियुनि जी पहिरें ॾींहुं परवूर त सखा साइकिल हिकिड़ी चारई पहर चूर रिज़ल्ट ई आई बाबा ही चङा भला आहिनि। कयम कापड़ियुनि जी पहिरें ॾींहुं परवूर सखा साइकिल हिकिड़ी चारई पहर चूर सदाई सैयद चयो हुन सनासी में सूर पोइ जोगी कंहिं ज़रूर लिका फरण लोक में वेही वैरागिन जो मूं ॿिए ॾींहुं ॿुधो हाल त हुननि जा धागा धूड़ फुकलिया ऐं जागोटा ज़वाल ॼाणी जटाऊं छॾियूं चोटा चङी चाल वेचारा वजूद जी कंहिंसां कनि न ॻाल्हि पोइ नांगा छो निहाल लिका फरण लोक में। टे ॾींहं टिपकाइनि धूमूं दायरनि में मेड़ियो किंज काठियूं था जोगी जलाइनि संजूं खामण ख़बरूं तिन आदेश आहिनि ॿुध न ॻाल्हाइनि लिका फरण लोक में। चौथे ॾींहुं चौगान में कंहिंजे पूर पिया वहम पिया जे बढ़िया तिन में कूड़ कहा अंदर आदेश खे अचन जोश जहा सामी सोन थिया लिका फरण लोक में। कंहिंजे पूर पचाया पंजे ॾींहं पई मोहबत जे मैदान में लाशक पिया लही सारी रात सैयद चई तिन बूंदर बाह गई कयो सेण सही लिका फरण लोक में। पिया कंहिं पराण में 6 ॾींहं खणी त अंदर आदेश खे धुराई खणी वरी बाझारा क्या खाई खाक खणी ओ पिंजो पज कणी लिका फरण लोक में। 7 ॾींहं सैयद ते धागा धोताऊं उभी अलग साम्हूं बाहूं बधाऊं रूह पंहिंजो राम से पर में पूताऊं वॾी कंहिं विलायत जा उहिन आंदाऊं पोइ खणियो फिजाऊं लिका फरण लोक में। 8 ॾींहं बीजा जोगी जा बजा सापर सामी सिखिया जापर जोग जुगा वीरो तार हुदूद में तिन राम रहियो या कंहिंजे कमाई ला लिका फरण लोक में। 9 ॾींहं नेणा उजागे उजाड़िया सबा जे बाझ कई सुञाणे सेणा जिते नज़र नाथ जो उते ओतारा इहे ओञाणा लिका फरण लोक में। 10 ॾींहं लिखिया पिरी पाबोया पस वर्क जे विशाल जा से वारे कयाऊं बस लधाऊं लतीफ़ जे गुरुअ सॼो बस पोइ जोगी खटियो जस लिका फरण लोक में। वयो विराजन जो 12 ॾींहं कर्म त जोगी ने जाचाऊं पुनियूं हली विया हरम दाइम झलियो दम लिका फरण लोक में। 12 ॾींहं ॿई मन मुरादूं पुनियूं 12 ॾींहं ॿई मन मुरादूं पुनियूं